नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अगते वधाइंदे खबर शामिल कंदासीं। मोरो खबर शामिल कर जती मोरो सिनेमा जिता सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक गुजरात डॉक्टर मोहम्मद इकबाल अली रज़ा सेड़ हाजी अल्ताफ़ अली रज़ा सेड़ इमदाद अली रज़ा सेड़ इरशाद अली रज़ा सेड़ इशफाक अली रज़ा सेड़ हाजी माशूक अली सेड़ मुज़म्मिल अली सेड़ जेतर फ़ां सेड़ मौला मोरो में जश्न ईद मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरहूम व मगफूर अलहाज खुदा बख्श सेठ जे असाल सवाब जे लाहे का ईद मिलाद नबी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। हिन प्रोग्राम में कनकोट खां वादी महराण जे मशहूर ऐं मारूफ़ सना ख़्वानन अब्दुल मजीद सुमरो सुल्तानी, नवीद अमान सुमरो सुल्तानी, मोरो जे मक़ामी सना ख़्वानन मोहम्मद इस्माइल दैल, खुदा बख्श कलोड़ो, एडवोकेट मोहम्मद उस्मान मेमण ऐं ॿियनि नात ख़्वानन सना ख़्वानी कई। जॾहिं त हिन प्रोग्राम जी नक़ाबत नईम बशीर सुमरो कई। जॾहिं त हिन प्रोग्राम जे मोरो जे सीनियर साफ़ी सिंधी अल्ताफ़ सुमरो भरपूर नमूने से मीडिया कवरेज कई। हिन प्रोग्राम में मोरो जे साफ़ी डॉक्टरनि सियासी समाजी ऐं अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि मौजूदीन ऐं शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में दुआ ख़ैर घुरण बाद आयलनि खे लंगर खारायो वियो। पल पल